मुसलमानों इन माकुड़न जीवड़न सां भरियल हुजे जेकर को जीत किरी बि पवे त अयूब अलैहिस्सलाम उनखे हथ सां खणी वरी पंहिंजे जिस्म ते रखे सुभान अल्लाह कि तुंहिंजो खाद मुझे खाद के हिते रखियो तो मुझे जिस्म के खा जॾहिं इन आज़माइश में बि ए मुजादार ए मुसलमानो अज अजो कोई इंसान तमाम घणो नाशुक्रो आहे अदा बेसब्री जे करे वॾा नुक़सान थी वेंदा आहिनि नाशुक्री जे करे वॾा नुक़सान थी वेंदा आहिनि ए ताज मोहम्मद ज़रदारी जा रवासियो तुंहिंजे मुंहिंजे मथां रब जा वॾा करम आहिनि अल्लाह जा वॾा इनाम आहिनि अल्लाह जो एतिरियूं त महिरबानियूं आहिनि एतिरियूं त महिरबानियूं आहिनि मुंहिंजा अदा तुंहिंजो मुंहिंजे वार बि कॾहिं वंगो कोन थियो आहे हर ऐब जे हूंदे हर गुनाह जे होंदे हर तकलीफ जे होंदे हर परेशानी जे होंदे अल्लाह तो के मुके कड़े अहिड़ो आज़मायो कोने को ए मुसलमानो हजरत अयूब अलैहिस्सलाम के अल्लाह जे तरफां आवाज़ तो जे मुंहिंजा अयूब हाणे उठ जेको तुंहिंजे साम्हूं पत्थर पियो वा उन पत्थर के पेर जी खुणी हण इन मां ॿ फुहारा पाणीअ जा निकिरंदा हिकिड़ो गरम हूंदो ॿियो मिठो हूंदो जेको मिठो हूंदो इहो पीअणो पवंदई जिए पीअंदे अंदर जी बीमारी खत्म थी वेंदी गरम पानी सां विझंदे त ॿारी बीमारी भी खत्म थी वेंदी सुभान अल्लाह अबा हिकिड़ो लफ्ज़ भी खुदा जे पैगंबर कुछो कोन मौला मां तुंहिंजो नबी मां तुंहिंजो पैगंबर मुंहिंजो एॾो वॾो नुक़सान थियो आहे हिकिड़ो लफ्ज़ भी न सब्र कयई ऐं पंहिंजी उम्मत खे सबक ॾिनई क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि खे सबक ॾिनई त कामयाबी सब्र में अथव सुभान अल्लाह ऐं उन सब्र जो जेको बदिलो मिलिस ॿुधो ये ज़मीनूं बि आबाद थियूं बीड़ ते जऊं ते माल बि वधियसि अल्लाह वरी 28 पुट ॾिनसि सुभान अल्लाह 28 पुट ॾिनसि रब सब्र जो फल ॾाढो मिठो हूंदो आहे इंसान तकलीफ जरूर थींदी है जॾहिं पहिरीं प्यारा जुदा थींदा ॾाढी तकलीफ थींदी आहे अखियुनि मां जेको पाणी वहंदो आहे इहो दिलि जो भार हल्को कंदो आहे अदा कंहिंखे धक लॻंदो आहे न पोइ डॉक्टर चवंदा आहिनि त बाबा अल्लाह करे रत वहे त बचंदो जे रत नथो निकिरे त पोइ ख़तरो आहे जॾहिं इंसान खे अहिड़ा ज़ख़्म था मिलनि हे जेको अखियुनि मां पाणी थो अचे इंसान दिलि जो भार हल्को थींदो आहे दिल जो बोझ हल्को थींदो आहे पर मुंहिंजा ताज मोहम्मद ज़रदारी जा रहवासियो ए मुंहिंजा भाइरो मां तव्हांखे हथ ॿधे गुज़ारिश थो कयां वक़्तन फ़वक़्तन अव्हांजे ॻोठ में अचणु थिए थो कॾहिं कॾहिं निमाज़ ते ॾिसां थो 2 माण्हू 3 माण्हू वेठा आहिनि ईअं न कयो ओ ताज मोहम्मद ज़रदारी जा रहवासियो उन क़बर जे बारे में कुझु सोचो इन में सभे साल रहणो अथव इन में हज़ारे साल रहणो अथव खुदा जे वास्ते सुस्तू पंहिंजो ख़त्म कयो ए मुजादा रब जी निमाज़ पढ़ो खुदा जो फर्ज़ पढ़ो इन क़बर में केर बि कम कोन ईंदव हिकु निमाज़ कम ईंदव ॿियो रब जो क़ुरान कम ईंदव जीअं आज़ान अचे कहिड़े बि कम में आयो मोबाइल मां हथ कढो ओताकुनि मां निकिरो दुकान पंहिंजा बंदि कयो कचरियूं पंहिंजो छॾियो रब जी निमाज़ ते अचो अदा बेटायो फरमायो त जंहिंजो रब तंहिंजो सभु अल्लाह जो कसम आहे जन रब खे राज़ी कयो न जन रब खे राज़ी कयो उन जे मथां अल्लाह जी रहमत वसंदी आहे मां जेके क़ुरान जा लफ़्ज़ पढ़ियमि उन जी मां माना वरी करे ऐं पंहिंजी गुफ़्तगू खे ख़त्म थो कयां अल्लाह फरमायो त वल नबलुवन्नकुम ये क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि ताकीद जो सीगो आहे साईं मुनीर साहब इनखे सम्झी सघे थो आलिम आहे अल्लाह तो फरमाए मां रब तव्हांखे ज़रूर आज़माईंदुसि बिशई इमिनल खौफ के शे जो खौफ ॾेई करे मां अल्लाह आज़माईंदुसां वल जू मां अल्लाह बुखो ॾेई करे आज़माईंदुसां वनक़सिम मिनल अमवाल मालन में नुक़सान ॾेई करे आज़माईंदुसां वल अनफुस जाननि में नुक़सान ॾेई करे मां अल्लाह आज़माईंदुसां वसमरात मेवात में समरात में पक्का पक्का फसल कॾहिं का अहिड़ी अची वेंदी हवा अहिड़ी का बारिश पक्का फसल ख़त्म थी वेंदा अल्लाह तो फरमाए मां रब आज़माईंदुसां अहिड़ो लफ़्ज़ न करजो जंहिंसां रब नाराज़ थी वञे न करजो अहिड़ो लफ़्ज़ खुदा जे वास्ते हिक ॿिए खे हौसलो ॾींदा कयो अहिड़े टाइम ते इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जो लफ़्ज़ इहो काफ़ी आहे
सिर्फ यो इंसान जे मरण जे लाइ न के भी नुकसान जे लाइ लफ्ज़ यो पढ़बो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। जॾहिं इहो बानो लफ्ज़ पढ़ंदो आहे त रब उन जे मथां रहमत वसाईंदो आहे। अल्लाह ताला तोखे मूंखे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। खोड़ सारा मुंहिंजा नौजवान दोस्त भाई देर सां था अचो, ईअं न कयो। जुमे जी आज़ान थी अचे यकदमि घरां निकिरी अचो। मां अॻु में भॻवान ॻोठ में अर्ज़ु करे वियो आहियां त जुमे जी आज़ान जीअं अचे थी जेको सभ खां पहिरियां मस्जिद में थो अचे उनजे नामा आमाल में लिखियो थो वञे त हिन अल्लाह जी राह में उठ ख़ैरात कयो आहे। सुभान अल्लाह। अदा मुफ़्त में नेकियूं पियूं मिलनि। ओ मुंहिंजा ज़रदारी भाइरो, मुफ़्त में नेकियूं पियूं मिलनि। जन्नत पई विराइजे ख़ुदा जे वास्ते, मुफ़्त में जन्नत थी मिले वो सुस्तियूं छॾियो। शैतान के तव्हां मल मारियो, शैतान तव्हां के मल न मारे। हिम्मत कयो, हाणे सुजाग थियो। वो अल्लामा इकबाल फरमायो उठ बांध कमर क्यों डरता है, फिर देख खुदा क्या करता है। जब बंदा हिम्मत करता है तो बिगड़ा काम भी संवरता है। सुभान अल्लाह। हिम्मत कयो इंशाअल्लाह ताला रब वॾो करीम आहे। अल्लाह एॾो मेहरबान आहे, एॾो मेहरबान आहे जो हाजी गुलाम नबी जा लफ़्ज़ यादि पिया अचनि। जेकॾहिं इजाज़त हुजे त ॿुधाए। ओ बाझ भरिया रब बान्हन ते तुझी कावड़ की ठही सजदी। ओ बाझ भरिया रब बान्हन ते, ओ बाझ भरिया रब बान्हन ते तुझी कावड़ की ठही सगदे। ओ करीम साजे चमड़े, ओ करीम साजे चमड़े हिक चिण गबकान सही सगदी। ओ करीम साजे चमड़े हिक चिण गबकान सही सगदे। ओ बाझ भरिया रब बान्हन ते। सुभान अल्लाह। अल्लाह वॾो महिरबान थियो। ख़ुदा जी कसम रब ॾाढो महिरबान थियो। रुगो हिन कोठे खे साफ़ कयो, मंज़िल आसान थियो। अल्लाह मां खे सलामत रखे। सभिनी लाइ दुआ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला